मलीर में ताज़ो थियल खूनी झेड़े में चैन माण्हुनि जे मारिजी वञण खां पोइ इलाइक़े में अञा ताईं सोग, मायूसी ऐं छिकताण छायल आहे। उन सिलसिले में शीदी ॻोठ जे नाम्यारे समाजी अॻवान हबीब ज़ैब ख़ासकेली पंहिंजे घर भातियुनि सां गॾु पंहिंजी मासूम न्याणी यक्सा हबीब जी अॻवानी में अमन काफ़िलो कढी अछा झंडा खणी प्यार, अमन ऐं भाईचारे जी अपील कई आहे। काल्ह शीदी ॻोठ में मिंथ मेड़ ऐं अमन काफ़िले में मलीर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि, बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़न, आल पाकिस्तान ख़ासकेली इत्तेहाद जे याकूब ख़ासकेली, SUP जे फैज़ हिस्बाणी, अवामी तहरीक जे रुस्तम मीराणी, एडवोकेट सूह गोपांग, ईसा कात्यार, फरीद बलोच, किरण सलीम जे शाहनवाज़ लाशारी, गुलाम रसूल बलोच समेत ॿियनि मलीर वासियुनि वॾे तइदाद में अमन काफ़िले में शिरकत कई, जंहिंमें मौजूद औरतनि ऐं मासूम न्याणी अछा झंडा फड़काए मलीर अमन जो घुर ऐं रहवासी भाइर आहिनि जा नारा बुलंद कया। अमन काफ़िलो शीदी ॻोठ जे मुख़्तलिफ़ घिटियनि, बाज़ारनि ऐं रस्तनि तां मार्च कंदो फुटबॉल ग्राउंड पहुतो।